भागवत में कपिल भगवान ॿुधाइनि था कि संत केरा। संत पहिरीं ॻाल्हि त कंहिं मनुष्य जो नालो न आहे, संत के पोशाक जो नालो न आहे, संत आ स्वभाव जो नालो। मतां सोचो कि कंहिंखे गद्दी मिलियल आहे, कंहिंखे वॾो कोई मंदिर आहे, गुरुद्वारो आहे, या उनजी सेवा मिलियल आहे त उहो संत आहे। न न, अरे कोई जीन्स टी शर्ट पाए करे भी संत निकिरी ईंदा आहिनि। चओ हरे राम। कोई ख़बर न पवंदी, असांखे लॻंदो पागल आहे, पर उहो अंदरां संत हूंदो। त पतो कीअं पए संत केरु आहे? त कपिल भगवान चवनि था उनजी अखियुनि में निहारजो, अगर तव्हांखे करुणा नज़र अचे त सम्झी वञिजो इहो संत आहे। ॿिए जे दुख खे ॾिसी अखियुनि में आंसू अची वञनि, सम्झी वञिजो इहो संत आहे। पोइ भले उनखे कोई वॾो मान मिलियल हुजे, कोई प्रतिष्ठा, कोई पद मिलियल हुजे या न मिलियल हुजे। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीनदयाल दुख भंजन पूरन कृपाल। दर्शन मात्र सां लाभ थी वेंदा आहिनि। तॾहिं त सभई संतनि जे द्वारे ते वेंदा आहियूं, उन्हनि जे दर ते वेही करे भक्ति कंदा आहियूं, उन्हनि जा दर्शन करे ईंदा आहियूं। कीअं वञणो खपे संतनि वटि? त चवनि था संत मिलन को जाइए तज माया अभिमान। अभिमान छॾे करे, सब मान छॾे करे, मान जी चाहत न कजे संतनि जे दर ते। चवंदे ॾाढो ख़राब लॻंदो आहे, पर असां कई बार ईअं थींदो आहे कि मान चाहे करे संतनि वटि वेंदा आहियूं कि मुंहिंजी वॾाई कनि, मुंहिंजो मान कनि, मुंहिंजो सम्मान कर। जे अगर संत नथा कनि या उन्हनि खे मान नथो मिले, पोइ बसि छॾेसि भैया, हल पंहिंजे कमकार खे संभाल। तो संत मिलन को जाइए तज माया अभिमान। ज्यों ज्यों पग आगे धरे, जीअं जीअं पेर अॻिते था वधायूं त छा थो थिए? त्यों त्यों यज्ञ समान। हिकु हिकु पेर जेको प्यारो अगरि पंहिंजे सतगुरनि जे दर जे लाइ वधाईंदो आहे, संतनि जे मिलण जे लाइ, त उनजो हिकु हिकु पेर जेको अॻिते थो वधे, सम्झो हिकु हिकु यज्ञ कंदो थो वञे। चओ हरे राम। यज्ञ त्यों त्यों यज्ञ समान।